कोटड़ी में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर हसनैन सूमरो मौजूद बस में ग़ालिब मलकानी ख़ुदा जी वसंदी पारां ईद मिलन पार्टी मुनक़द कई हुई, जंहिंजी सदारत सुघड़ सूफ़ी रागी प्यार अली प्यार कई। मेहमाननि में कहाणीकार अल्ताफ़ मलकानी, अब्दुल सत्तार भुट्टो, काज़ी बदर, ख़ादिम मंगलो, लेखक असगर गाडही, ज़ुल्फ़कार अली हालार शामिल हुआ। जॾहिं त महफ़िल में अल्ताफ़ मलकानी, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि, अहमद मुश्तबा, ग़ालिब मलकानी की शायरी ते तफ़सीली रोशनी विधी। अब्दुल सत्तार भुट्टो गीत गाया, सुघड़ काज़ी बदर मोहम्मद सुलेमान, जुणे जो अली गुल रिंद, ख़ादिम हुसैन मंगलो ऐं ॿियनि ॾोर बेत ऐं शाइरी पढ़ी दाद वरितो। जड़ त फ़क़ीर ग़ुलाम असगर गाडही शेर मोहम्मद जमाली जानण चन जी शाइरी तरन्नुम में ॿुधाई। ज़ुल्फ़कार अली हालार पंहिंजी शाइरी ॿुधाए रागिन में मज़हर हुसैन चांडियो, शाहीन ऐं अहमद मुश्तबा ग़ालिब जी शाइरी पंहिंजी सुरीली आवाज़ में ॿुधाए वाह वाह कराए छॾी। आख़िर में सदारती ख़िताब कंदे सभिनी दोस्तनि खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं ऐं प्यार अली प्यार क़ौमी गीत ॻाए कचहरी खे झुमाए छॾियो। जॾहिं त अशफ़ाक़ जानवरी, शेर मोहम्मद जमाली, बशीर अहमद जोयो, नंढड़ो अहमद अली जमाली ऐं नंढड़ी महरुनिसा मंगलो बेत ॿुधाए वाह वाह कराए छॾी। जॾहिं त ॿियनि केतिरनि ई शाइरनि अदीबनि शिरकत कई। कार्रवाई ज़ुल्फ़कार अली हालार हलाई।